टंडो लहर में अल्ताफ़ जिस्कानी तंहिं टाइम तव्हां टंडो लहर में ई जी हाँ। मौजूदु हुआ। इन समूरी सूरतहाल भोले खानज़ादे वारे क़त्ल वारे वाक़े खां पोइ हिकिड़ी जेकी सूरतहाल पैदा थी पई उहा तमामु ख़तरनाक पैदा थी पई। इनखे कीअं कंट्रोल कयो, इन जो पस मंज़र तव्हां असांजे नाज़रीन खे ॿुधायो। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां थो त अल्ताफ़ जिस्कानी तमामु सुठो इंसानु ऐं पंहिंजो क़ादिर मक्सी वारे ग्रुप जो माण्हू हुयो। ऐं ॾिसो हू पंहिंजो उते असर रसूख़ वारो माण्हू हुयो ऐं न नाजाइज़ी कंहिंसां कंदो हो, न कंहिंजी नाजाइज़ी सहंदो हुयो। पर पोइ उते इनक्यूम बि हुई। पोइ इन्हनि जो जहिड़ो मूंखां अॻु में पाण में हुयो, मूंखां अॻु में ई पोइ 4 लोफर हुन वटि बि हूंदा, 4 लोफर हुन वटि बि हूंदा। पर लोफर जो मतिलबु इहो न आहे त हू को ॾोह कनि। एम वारा पंहिंजी ॻाल्हि कंदा, हू पंहिंजी ॻाल्हि कंदो हुयो। पर उन में छा थियो जो उन में असलम रिंद हिकिड़ो हूंदो हो जेको हिननि सां गॾु हूंदो हो। असलम रिंद सां गॾु वरी हिकिड़ो पंजाबी हुयो, नालो मूंखे विसरी वियो आहे। त उहो पंजाबी जेको आहे उन सां गॾु असलम सां गॾु हूंदो हुयो। उहो मरी वियो कंहिं तरीक़े सां। त पोइ उनजी घरवारी जेका पोइ बेवा थी, त पोइ असलम रिंद वटि रहणु लॻी। पोइ उन तां उहो पंजाबी हिननि जो वाक़ुफ़ु हो ऐं असलम जो वाक़ुफ़ु हो। पोइ असलु जहिड़ो हुननि जो असलम रिंद सां जो थियो, इन ॻाल्हि तां थियो भाई इहा असांजी कारकुन आहे, उनजी ज़ाल आहे, तोड़ छो थी रहे। असलु जहिड़ो हुननि जो उन औरत तां थियो। पोइ उहो असलम रिंद ऐं ही पाण में विड़ी पिया। भोलू सां जो जहिड़ो त असल खां वठी हुयो, इलेक्शन में जहिड़ो थींदो हो। पोइ भोलू हिननि जो हिकिड़ो को कारकुन शहीद थी वियो, उन में भोलू इनवॉल्व हो न हुयो, मूंखां अॻे जी ॻाल्हि। उन में उनखे जो जेल थी त ही जेको असलम रिंद सां हिन जो पाण में फॾो थी पियो इन औरत जे करे, त असलम रिंद बि जेल वियो। सॉरी, भोलू जो निकितो जेल मां, त असलम वारनि जो जहिड़ो थी पियो अल्ताफ़ जिस्कानी वारनि जे भाइरनि सां, अल्ताफ़ सां पाण त न, पंहिंजे भाइरनि सां। त पोइ असलम रिंद वियो हुन सां भोलू सां जेल ते मिलणु, जंहिं ॾींहुं जेल मां निकितो उनखे हार वार पाराई। पोइ भोलू हुनखे चयो त भई हाणे तुंहिंजो बि दुश्मन साॻियो आहे, असांजो दुश्मन साॻियो आहे, पोइ तूं मूंसां गॾु कमु कर। हेॾो त हिनखे लिफ्ट कोन हुई। बहरहाल हुन चयो न यार मां हुननि सां गॾु आहियां त आहियां, हू मूंसां न कंदी। बहरहाल पोइ भोलू सां मिलणु हिनखे इहो थियो त भई भोलू हिन सां गॾु आहे। हाणे इहो केस अंदरि ट्रायल आहे, इन ते मां फ़िलहालु एतिरो डिस्कस कोन कंदुसि। बाक़ी एतिरो आहे त असलम रिंद हितां लॾो खणणु शुरू कयो, दिमाग़ असांखे अंदाज़ो थियो त असलम रिंद जे माण्हूअ ई अल्ताफ़ खे मारियो। अल्ताफ़ जे मारण खां अॻु में लॾो खईं, ॿार बच्चा शिफ्ट कई। त मूंखे इंफॉर्मेशन मिली, मूं हिनखे होशियारु कयो। मूं चयो ॿुधाए तव्हांजो पाण में फॾो हले थो, पर हीअ हेॾो लॾो खणी वियो आहे, ईअं न सुभाणे नुक़सानु पहुचाए। पोइ सरदार यारमद रिंद ऐं पंहिंजो उते शोरान में हुनजो इलाइक़ो आहे, पोइ उते रिंद इतिहाद, हिन में बलूचिस्तान जा रिंद, सिंध जा रिंद सभु गॾु हूंदा आहिनि। पोइ हीउ उते वञी पहुतो हुन वटि पहुतो ऐं इहा माई बि खणी उते पहुतो, रहणु लॻो हुते। हुनखे चई मुंहिंजो दुश्मनी आहे, हीअं फलाणा ऐं मूं ते फ़ैर कया अथनि। इहो सही सिधी ॻाल्हि आहे, केस बि हले थो, मां ख़ैर ॿेर कया असलम ते, उहो कंहिं बि कया। हिन FIR कटाई अल्ताफ़ जे भाइरनि ते। उन खां पोइ छा थियो जो जंहिंमहिल अल्ताफ़ खे शहीद कयूं, त अल्ताफ़ जे शहीद थियण खां पोइ डायरेक्ट FIR कटाई असलम रिंद ते ऐं ॿियो हुनजे भाइरनि ते। हाणे इहो असांजे लाइ वॾो हिकिड़ो टास्क हुयो त कातिल गिरफ़्तार थियनि। ॾोही आहिनि, बेॾोही आहिनि, कीअं बि आहिनि, पर कातिल गिरफ़्तार थियनि। शहीद अल्ताफ़ वारे वाक़े शहीद जो अल्ताफ़ वारे उहो केस मूंखे ॾिनो वियो। पोइ मूं जेका इंफॉर्मेशन वरिती उन में मूंखे असलम रिंद इनवॉल्व नज़र आयो, त लॾो खणणु, हितां वञणु, अॻे पनाह वठणु, पोइ उतां वेही सभु कुझु CDI कढियूं। पोइ हितां पंहिंजी टीम वीम ठाहे सभु कुझु करे ऐं हितां परमिशन वग़ैरह वठी करे पोइ आउं उते कहिड़े तरीक़े सां शोरान में पहुतुसि। शोरान में पहुची करे पोइ मां रेकी कई। रेकी करण खां पोइ मुंहिंजो SSP मूं सां गॾु हुयो। असलम रिंद खे असां उतां गिरफ़्तार कयोसीं। अच्छा, शोरान जे इलाइक़े बलूचिस्तान मां। हा, बलूचिस्तान मां। उनखे उतां गिरफ़्तार कयो। तेसि ताईं हिन जा हलनि पिया
कादिर मक्सी साहिबु तमामु बहितरीनु सुठो इंसानु आहे ऐं उहो असांजी हिकमत अमली खे सम्झे पियो, असांजी मजबूरियुनि खे बि सम्झे पियो। बाबा देरि आहे पर अंधेर कोन्हे। जेका रुख़सार ख़्वार साहिबु टीम ठाही आहे असांजे एसएसपी साहिबु, इहा इनशाला मंज़िल मक़सूद ते पहुचंदी। छो त मुंहिंजी CI हैदराबाद जी नौकिरी खां कादिर मक्सी साहिबु मुतमिन हुयो, त पोइ हू हिनखे चए पियो। पर हाणे एहतजाज करणु त हर कंहिं इंसान जो हा हक़ आहे, बिल्कुलु right. उहो एहतजाज करण में। पर हिकिड़ी ॻाल्हि हुन में हुन कॾहिं भॼनराह न कई, हुन कॾहिं भॼनराह न कई। एहतजाज कंदा हुया, जेको हुनजो राइट हुयो, त आउं जवाबदार गिरफ़्तार करे आयुसि। गिरफ़्तार करण खां पोइ हुनजी ख़ामोश थी विया। हिन न भोलू त उअं ई हिते हुयो, भोलू पेश थियो कोर्ट में ऐं इन केस में नॉमिनेट हो, उहो जेल हले वियो। हाणे हू जेल हलियो वियो, असलम रिंद वारा बि जेल हलियो। भोलू जी ज़मानत थी वई, भोलू जी ज़मानत थी। भोलू टंडोला यार जो, ही बि टंडोला यार जा। पोइ ही को वियो कोर्ट में, कोर्ट में वियो। उन में हिनजो हिकिड़ो भाउ हो अल्ताफ़ जो, नालो हींअर मूंखां विसरी वियो आहे। इन करे मां चवां थो त इन में दिसकाणी आहिनि, छो उहो पाण ज़ख़्मी थियो, उहो ज़ख़्मी थियो। हा अल्ताफ़ जो भाउ अल्ताफ़ शहीद जो भाउ, हा सची थियो। उहो ज़ख़्मी थियो। पोइ उन भोलू खे कोर्ट जे भरिसां वञे हाज़िरी ते पियो, उनखे मारे विधो। उन में केरु केरु हुया उहो त हाणे पोइ इन्वेस्टिगेशन ई चेंज थी वई, त हू जेल हलियो वियो दिसकाणी। हुननि पंहिंजे पर में अल्ताफ़ जो हिकिड़ो प्लान कयो। असलम रिंद वरी ॾिठई त भोलू मारिजी वियो आहे, मां बि ॿधिजी आयो आहियां। पोइ हुन पुराणो मुसाफ़ मोकिलिया, नियाणियूं साणियूं मोकिलियूं। हाणे पोइ मां त उतां पोइ ट्रांसफर थी वरी हैदराबाद आयुसि। हैदराबाद खां पोइ मुंहिंजो प्रमोशन थी वियो, मां SP थी वियुसि अलहमदिल्ला। पोइ मां SSP बदिम थियुसि। पोइ वधीक ख़बर कोन्हे, बाक़ी इन केस खे सॉल्व करे मां भोले जे क़त्ल वारे वाक़िए दौरान उन दौरान पुरतशदुद वाक़िया थी विया, छिकताण पैदा थी वई। जेको ई अस्पताल में शहीद अल्ताफ़ जो भाउ, हा, त उनखे टारगेट करण जी कोशिशि कई पई। उन समूरी सूरत हाल ते तव्हां उते मौजूदु हुआ। उहो ईअं थो वञा या कोर्ट में ही हुनखे मारियो वियो कोर्ट में, त उते हुननि जी अक्सरियत हुई। उन्हनि चयो त भई पुलिस किथे हुई, पुलिस असांखे शेल्टर छो न ॾिनी। असांजो अहिड़ो कारकुन, अहिड़ो कारकुन, त तॾहिं ही MKM लंडन वारा, MKM पाकिस्तान वारा, ॿिया त टोटली MKM वारा सभु अची टंडोला यार में गॾु थिया। जेको ज़ख़्मी थियो हुननि जो दिसकाणी अल्ताफ़ जो भाउ, उहो इस्पताल असां पुॼायोसीं। त हुननि इस्पताल खे घेरो कयो, असां हिनखे मारींदासीं। हिननि असांजे हिनखे मारियो आहे भोलू खे। असां चयो ॾिसो असांजी कस्टडी में आहे, हाणे तव्हां हिननि नथा मारे सघो, हाणे तव्हां हिनखे नथा मारे सघो। असां हिते बीठा, जेकॾहिं हुनखे मारे हुजनि हा, असां खां ऑफिसर पुछनि हा तव्हां छा पिया कयो। उहो थी वियो अचानक सडनली। हीअ त हाणे सौ सिधो असां हुन ते टिकट हणी छॾी अंदरि। वरी हाणे कहिड़े तरीक़े सां हिनखे हैदराबाद शिफ्ट कयूं। पोइ MKM खे सम्झायोसीं त बाबा हाणे असांजी कस्टडी में आहे, तव्हां हिनखे हिते नथा मारे सघो। हुननि ॾिसो कोर्ट में मारियो आहे, सुभाणे ही कोर्ट में अचे, जेको तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हांजी ॿी ॻाल्हि, असां तव्हांखे लेसन त कोन ॾींदासीं, पर एतिरो आहे असांजी कस्टडी में, हाणे असां पंहिंजी कस्टडी में मारणु कोन ॾींदासीं। हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी ज़हनियत हूंदी आहे। हुननि एॾो तशदुद कयो, असांजी 1-5 खे बाहि ॾेई छॾियूं, टंडोला यार खे दुकानदार जा दुकान ॿिया टिया बाहियूं ॾेई छॾियूं। माना हिकिड़ो क़िस्म जे जीअं कराची में हिरियल हूंदा हुआ न MKM वारा, हिन सां गॾु MKM लंडन वारा बि हुया। उन्हनि जेको आहे सो ॾाढो कयो। पोइ इन में जेको भोलू जो भाउ हुयो, शायदि आसिफ़ नालो हुयुसि, उन्हनि ॾाढो हुनखे सम्झाइण जी कोशिशि कई, पर हुनजी ॻाल्हि कंट्रोल खां निकिरी वई। पोइ उनजो असरु इहो थियो त असां बदिली थी वियासीं, उतां हलाए वियासीं। रुख़सार साहब बदिली थी वियो, ॿिया ऑफिसर आया, पोइ हुनखे स्मूथली सम्झायूं। पोइ उहो केस ट्रांसफर थियो हेॾे हैदराबाद। पर उन में मूं हिकिड़ो कमु कयो, जीअं हिन में जेको जीअं जीअं इंफॉर्मेशन हुई, हाणे निकिरे थो, हाणे अचे थो वञे थो, उहो हिकिड़ो हिननि जो ख़ासि माण्हू हुयो, उहो टंडोला यार में टेस्टी माण्हू गिरफ़्तार करे वरितो हो। कंहिंजो उहो भोलू वारनि जो? जिसकाणी वारनि जो। अच्छा, जिसकाणियान जो। उन्हनि जो मां गिरफ़्तार करे वरितो। उन खां मां सॼी कहाणी पुछी, हुन मूंखे ॿुधायो। उहो जेको हिकिड़ो ई मूं गिरफ़्तार करे ॾिनो, ॿियो जेको मारण वारो हो उहो गिरफ़्तार करे ॾिनो उन्हनि खे। हैदराबाद जी पुलिस जेका हिते जीअं उन वक़्त में हेॾे केस ट्रांसफर थियो, जेको IO हुयो, उन वधीक कुझु कयो कोन। उहे ई ॿई माण्हुनि जो चालान पेश कराए छॾियईं। माना वधीक इंक्वायरी न करे वधीक सघी। इंक्वायरी करे बि कोन सघियो, वधीक ॿिया माण्हू गिरफ़्तार करे बि कोन सघियो। हुननि ॿियनि जा जेके नाला ॾिना, उहो के PO थी विया, के इश्तिहारी थी विया, को ज़मानतूं कराईंदा रहिया, उहो अञा ताईं केस अंडर ट्रायल।